हिन रमज़ान जे महीने में मुक़दस इबादतूं कहिड़ियूं आहिनि? हूअं त हर इबादत हिन महीने में ॾाढी मुक़दस हुजे थी, पर कुझु आम ख़ासि ॻाल्हियूं जीअं तिलावत आहे या तरावी वग़ैरह या जेके अव्हां सम्झो था, छा चवणु चाहींदो? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम व आलिहिल अत्हारे अजमईन सिय्यमा बक़ियतल्लाहि अरवाहुनल फ़िदा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद व अज्जिल फ़रजहुम। ऐं शुक्रगुज़ार आहियां आवाज़ टीवी जी टीम जो जिन्हनि मूंखे मदऊ फ़रमायो ऐं हिन मुक़दस पैगाम जी तरवीज ऐं तबलीग लाइ सिंध जे वाहण वस्तियुनि ताईं हिन मुक़दस पैगाम खे पहुचाइण लाइ वसीलो था बणिजनि, त शुक्रगुज़ार आहियां आवाज़ टीवी जो। माह रमज़ानुल मुबारक खे असांखे दिक़त सां सम्झणो पवंदो त माह रमज़ानुल मुबारक जो फ़लसफ़ो छा आहे, अहमियत छा आहे, अज़मत छा आहे ऐं असांखे इन में करणु छा घुरिजे। सभ खां पहिरियों ॾिसो, ही असां वटि जेको मुआशिरो आहे इहो हिकिड़ो तबक़ाती निज़ाम ते मुश्तमिल निज़ाम आहे, जंहिंमें हिकु इंसान, हिकु कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके तबक़ाती हवाले सां, मईशत जे हवाले सां सफ़ा हेठि तबिके में था अचनि। ॿिया उहे आहिनि जेके तबक़ाती हिसाब सां मथे आहिनि, अपर आहिनि। अल्लाह ताला हिकु अहिड़ो महीनो रखियो आहे, हिकु अहिड़ो निज़ाम ॾिनो आहे त आलम इंसानियत खे जेको हिकु ग़रीब तबिके जो इंसान आहे उनखे गुरबत जो जेको अहसासु 11 महीना रहे थो, उहो गुरबत जे आलम में रहे थो। ऐं हिकु उहो माण्हू आहे जेको पंहिंजे मईशत ऐं वसाइल जे ज़रिए, पंहिंजे अमीरी ऐं ताक़त जे ज़रिए हुनखे गुरबत इन जो अहसासु न आहे, त ही महीनो उहो आहे जेको अहसासु थो ॾियारे त इंसान में जेको इफ़्तिराक आहे, जेको डिफरेंट आहे, जेको फ़ासिलो आहे इंसाननि जे दरमियान में, उन फ़ासिले खे अल्लाह ताला महसूस थो कराए अमीर खे। तो गुरबत छा आहे, अमीरी छा आहे ऐं उन जे दरमियान में जेका इंसान खे जेका हैसियत आहे उहा छा आहे। लिहाज़ा ही रमज़ान जेको आहे अल्लाह ताला जे तरफ़ों हिकिड़ी इनायत आहे, ख़ासि बंदे ते ख़ासि इनायत आहे। हाणे इन रमज़ान में असांखे छा करणु घुरिजे, छा पैगाम आहे, छा सम्झणु घुरिजे। सभ खां पहिरियों असां हिनखे ॾिसंदासीं त हिन रमज़ान जूं फज़ीलतूं आहिनि कहिड़ियूं, हिन रमज़ान जी अहमियत आहे कहिड़ी। सभ खां पहिरियों हिन रमज़ानुल मुबारक में आलम इंसानियत लाइ जेको आईन मोकिलियो वियो आहे उहो क़ुरान मजीद आहे, ऐं इन क़ुरान मजीद जो नुज़ुल हिन रमज़ानुल मुबारक में आहे। ऐं ॾिसो त क़ुरान मजीद में ख़ुदि इन जे नुज़ूल जी अहमियत कहिड़ी आहे। क़ुरान मजीद में अल्लाह ताला इरशाद फरमाए थो, लौ अनज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह। अगर असां हिन क़ुरान खे नाज़िल कयूं हा जबलनि ते, तो जबल छा थी वञे, रेज़ा रेज़ा थी वञे। लिहाज़ा ही क़ुरान जो नुज़ूल ॿुधाए थो, हिन क़ुरान जी जेका नुज़ूल थियो आहे इहो ॿुधाए थो त ही केतिरी अहमियत वारो आहे। सभ खां पहिरियों असांखे घुरिजे त असां क़ुरान मजीद जी तिलावत खे जारी रखूं, जंहिंजी अज़ीम सवाब आहे, जंहिंजो अज़ीम अजर आहे, जंहिंजी अज़ीम फज़ीलत आहे। अगर इंसान खे मेराज हासिल करणो आहे, मानवी मेराज हासिल करणो आहे, त उन जो वास्तो क़ुरान सां हुजे, उन जो वास्तो अहल बैत सां हुजे। हिकु हदीस जे ज़रिए उन पंहिंजी ॻाल्हि खे रोशन कया त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, इन्नी तारिकुन फीकुम सक़लैन किताबल्लाहि व इतरती अहल बैती इन तमस्सकतुम बिहिमा लम तज़िल्लु बअदी लन यफ्तरिका हत्ता तरदा अलल हौज़। ऐं तव्हां जे दरमियान में ॿ शयूं छॾियो थो वञा, क़ुरान ऐं अहल बैत। ऐं इन क़ुरान जो नुज़ूल हिन महीने में आहे, ख़ासि महीने में आहे। शहरुल्लाह जंहिंखे चयो वियो आहे, अल्लाह जो महीनो, बरकतन जो महीनो, रहमतन जो महीनो, मग़फ़िरतन जो महीनो। अगर इंसान 11 महीना गाफिल आहे त ही अल्लाह जे तरफ़ों इनायत अथसि। अच बंदे ख़ुदा, अच हिन राह ते अच, ताकि तोखे बख़्शिश जो हदियो इनाम ॾिनो वञे। लिहाज़ा इंसान लाइ ही महीनो अल्लाह सां तवस्सुल करण जो महीनो आहे, ईसाल अल्लाह आहे, अल्लाह ताईं पहुचण जो ज़रियो आहे। लिहाज़ा हिन महीने खे इदराक कयूं, दर्क कयूं। ऐं दर्क जो मतिलबु इहो न आहे त फ़क़ति रोज़ो रखूं, ऐं फ़क़ति रोज़ो इन जो नालो न आहे त असां बुख ऐं प्यास में आहियूं त बसि रोज़ो आहे, न। अज़ीज़ान गिरामी, रोज़े जी फज़ीलत आहे,
रोज़े जो हिकिड़ो फ़लसफ़ो आहे। अल्लाह जी मूं पहिरियां अर्ज़ु कयो त अल्लाह हिन फ़लसफ़े खे बुनियादी तौर रखियो ई इहो आहे, इन करे आहे त जेको तबक़ाती निज़ाम आहे, जेको ग़ुलामी ऐं अमीरी वारो निज़ाम आहे, जेको चौधराइप जो निज़ाम आहे, उन जे ख़िलाफ़ हिकिड़ी आवाज़ आहे। रमज़ान एहसास थो थिए इंसान खे, जिन महिल बुख में हिकु जागीरदार या सरमायादार कि जॾहिं अल्लाह जे हुकुम ते अमल करे त पोइ हुनखे एहसास थो थिए त गुरबत छा आहे, अमीरी छा आहे। लिहाज़ा हिन महीने में असांखे सभ खां वधीक क़ुरान सां ताल्लुक़ रखणो घुरिजे। उन खां बाद में जेके अहकामात, बिलख़ुसूस जेके अहकामात हिन महीने में आया आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु हिन महीने में क़ुरान जो नुज़ूल, अमीर अल मोमिनीन मौलाए कायनात अली इब्न अबी तालिब जी शहादत भी हिन महीने में आहे। उन्हीं रमज़ान ते मौला अमीर कायनात आहिनि, उन्हनि जी शहादत। उन सां गॾोगॾु शब क़द्र इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ि शहर। हिन महीने जी फज़ीलतुनि में ये फज़ीलतूं आहिनि। अगरि इनखे काउंट कयो वञे, ॻणियो वञे त फज़ीलतुनि सां भरियल महीनो आहे। यानी हिकिड़ो अहिड़ो दस्तरखान जिते हर एटम आहे, उन मां तव्हां सैराब थी सघो था। जेको तव्हांखे पसंदि अचे, जेको तव्हां चाहियो उहो तव्हांखे मिली सघे थो। नेमतूं हिन महीने में आहिनि, रहमतूं हिन महीने में आहिनि, बख़्शिश हिन महीने में आहे। बसि सिर्फ़ु इहो आहे त बंदो अचे, अल्लाह जी बारगाह में अचे, अची करे आजिज़ी जो, इनकिसारी जो ऐं एहसास करे त आऊं ख़ुदा जे साम्हूं बंदगी ऐं उन जो इज़हार करे त आऊं बंदे ख़ुदा आहियां।